कराची के गुलिस्तान जोहर वाले इलाके में धमाको थियो है। खबर के हवाले से अवां के आगाह कंदालूं। अहम खबर है, अवां सां हिकु ॿी शेयर कंदालूं। कराची का कराची के गुलिस्तान जोहर वाले इलाके में बुधायो वञे पियो त धमाको थियो है, जंहिंजे नतीजे में 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि, जिन खे अस्पताल मुंतकिल किया वियो है। खबर के हवाले से नाज़रीन अवां के आगाह करे रहियूं। अहम खबर है, इन हवाले से नाज़रीन वधीक तफ़सील मालूम कंदासीं। धरती टीवी कराची जो रिपोर्टर इसहाक सरकी असां सां वीडियो लिंक ते मौजूद है। जी इसहाक, आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, असां जोर वारे हंध ते बीठा आहियूं, जिते कुछ देर पहिरियां हिकु घर अंदर सिलेंडर जो ज़ोरदार धमाको थियो आहे, जंहिंमें 6 जेके माण्हू आहिनि उहे ज़ख़्मी पिया ॿुधाए वञनि, जिन्हनि खे चीपा एम्बुलेंस ज़रिए जना अस्पताल मुंतकिल कयो वियो आहे। असां हुन हंधुनि स्पॉट ते मौजूद आहियूं, जिते कुछ देर पहिरियां ई अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे ऐं हिते जेको आहे बिजली बि जेकी आहे उहा कटी वई आहे। इन हवाले सां हिते माण्हुनि जो वॾो अंग मौजूद आहे। इन सां गॾोगॾु पुलिस ऐं रेंजर्स जी नफ़री बि हिते मौजूद आहे। त जेके घर जा शीशा आहिनि उहे बि धमाके खां पोइ टुटी पिया आहिनि ऐं जेको गैलरी थियो आहे उहो बि तमामु घणो नुक़सानु पहुतो आहे। हितां जे माण्हुनि पारां इहो ॿुधायो पियो वञे त तक़रीबन जेके 3 फ्लैट आहिनि उन्हनि खे धमाके खां पोइ नुक़सानु पहुतो आहे। धमाको जेको आहे सिलेंडर जो पियो ॿुधायो वञे, तंहिंखां पोइ चीपा जा जेके रज़ाकार हुआ उहे पहुता, जेके बिल्डिंग जे अंदरि दाख़िल थी करे जेके अंदरि ज़ख़्मी पियल हुआ उन्हनि खे जेको आहे जना अस्पताल मुंतकिल कयो वियो। हिन टाइम जेके रेस्क्यू टीमूं आहिनि, जंहिंमें चीपा ऐं जेके के इलेक्ट्रिक जूं टीमूं आहिनि उहे हिते मौजूद आहिनि। मथे घर अंदरि जेको आहे जेकी कार्रवाई आहे उहो शुरू कई वई आहे। हिन टाइम जेको आहे मेन जेकी बिल्डिंग जो एंट्रेंस आहे, दरवाज़ो आहे, उते पुलिस एहलकार मौजूद आहिनि। कंहिंखे बि मथे वञण जी इजाज़त न पई ॾिनी वञे। त जेकी हिते जी बिजली आहे उहा बि के इलेक्ट्रिक पारां कटी वई आहे। त जेको मलबो आहे उहो बि हिते मौजूद आहे। मुख़्तलिफ़ जेके घर जा हिस्सा आहिनि, जंहिंमें शीशा ऐं ॿियो जेको सामान आहे उहो हिते पियल आहे ऐं पुलिस पारां जेको आहे कंहिंखे बि जिते धमाको थियो आहे जंहिं घर में उते वञण जी इजाज़त न पई ॾिनी वञे, त पुलिस पारां जेकी कार्रवाई आहे उहा शुरू कई वई आहे।